नादिन हिंदू बिरादरी के गुरु सूफ़ी शाइर साधु सदेराम जो सालानो मेलो मंजीराम आश्रम पीरूमल में थी गुजरियो। उन्हें अवसर रिपोर्ट कर रहा है सांगड़ मां एडी कुंभर। हर साल जियां हिन साल भी हिंदू बिरादरी के गुरु मुख्तलिफ बोलिन के सूफ़ी शाइर साधुल सादाराम जो सालानो मेलो पेरूमल लग मजनाराम आश्रम ते थी गुजरियो, जैमें मुल्क के कुंड कुर्छ में हज़ारें प्रेमिन शिरकत कई। मेले तकरीबन दौरान दरबार के कुंवार जियां सिंगारियो वियो। गादी नशीन महाराज लधाराम धजा चाड़े तकरीबन जो आगाज कयो। मेले में साधोल धार्मिक सोसाइटी तरफा हंसराज महाराज जी डायरेक्शन में धर्मी ड्रामा पिण पेश कया विया। मेले तकरीब में सिंध के नाले वारन सूफ़ी रागिन भगत भागचंद फ़कीर शबीर भट्ट भागचंद लाखाणी ऐं ॿियनि सूफ़ी शाइरनि जा सूफ़ियाणा कलाम ॿुधाया त प्रेमी झूमण ते मजबूर थी विया। मुल्क के कुंड कुर्छ में आयल प्रेमिन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सवें सालन खां लॻंदड़ हिन मेले में हिंदू बिरादरी रूहानी सुकून हासिल करण ऐं पंहिंजे सनतन जे दर्शन लाइ औरतूं ॿार ॿुढा तोड़े जवान मेले में शरीक थी पंहिंजो जीवन सफल कंदा आहिनि। 150 खां 200 सालन खां लॻी रहियो आहे सांगड़ ज़िले जे पेरूमल शहर में। ऐं साईं मजनाराम साहिब जो इहो आश्रम आहे ऐं साईं सदाराम जो हिते मेलो लॻंदो आहे ऐं सूफ़ी राग सदा हिते थींदो आहे ऐं धर्मी प्रचार भी थींदो आहे। धर्म जो मुर्शिद जो गुरुदेव जो सालियानो मेलो आहे। इन ते रहमयार खान घोटकी गंबट इन खां सॼी सिंध मञा असांजा जेके ॾाढे लाधाराम जा शेवक आहिनि उहे अचनि था। अॼु सिंध ऐं हिंद जे हफ़्त ज़बान शाइर जंहिं हिंदीअ में सिंधीअ में संस्कृत में सराइकी में उर्दू में जेका शाइरी कई आहे महान जो अॼोको मेलो असांखे इहो यादि कराए थो। असीं हर साल हिते गॾु थींदा आहियूं ऐं साईं सदाराम साहिब जो जेको पैगाम आहे मोहब्बत जो अमन जो उहो पैगाम जेको हिते असीं विराईंदा आहियूं। उते सॼी राति हिननि जे खाधे पीते जो बंदोबस्तु हूंदो आहे। चांहि शरबत पाणी ऐं हर शइ उन्हनि खे ॾिनी वेंदी आहे। असां त अचूं पिया नंढे हूंदे खां, पर आउं सम्झां थो पाकिस्तान खां पहिरीं खां ई लॻंदो हुयो, पर रस्ता न हुअण जे करे थोरो नंढड़ो लॻंदो हुयो। ऐं जीअं जीअं हाणे रस्तनि जी सहूलियत थी आहे त माण्हू तमामु परे परे खां रहमयार खान खां सादिक़ाबाद खां घोटकी खां पर सॼी सिंध खां हाणे माण्हू अचनि था। मेले में ईंदड़ प्रेमिन लाइ खाइण पीअण जे स्टॉलनि सां गॾोगॾु बाज़ार पिण लॻाई वई, जॾहिं त मेला कमेटी ऐं पेरूमल पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम संभालिया विया। कैमरामैन खां क्योश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ टीवी सांगड़।